अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ास खेली। अवां ताईं हैदराबाद में ख़बर पहुचाए रहिया आहियूं त कमिश्नर हैदराबाद डिवीज़न सैयद ख़ालिद हैदर शाह सिंध ह्यूमन राइट्स कमीशन पारां शहबाज हाल हैदराबाद में कोठायल पीस एंड जस्टिस कोऑर्डिनेशन कमेटीअ जो इजलास थियो। इजलास खे ख़िताब कंदे डिस्ट्रिक्ट पीस एंड जस्टिस कमेटी, इंटर रीजन हारमनी कमेटी, चाइल्ड लेबर टास्क फोर्स, सेफ हाउस, दारुल अमान, वुमेन डेवलपमेंट ऐं ॿियनि कमेटियुनि जो हिकु हैंडबुक ठाहे अवाम में स्टेक होल्डरनि में विरायो वञे त मसइला लाॻापियल फोरम ते हल थी सघनि। कमिश्नर हैदराबाद चयो त हिते मुतफ़क़ा गॾियल हिकमत अमली जोड़ी वञे जंहिं तहत इंसानी हक़नि जा मामला ऐसन तरीक़े सां हल थी सघनि। इजलास में ॻाल्हाईंदे सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरमैन इक़बाल ॾिठो चयो त सिंध हुकूमत इंसानी हक़नि जी भञकड़ी खे रोकण लाइ घरू खाते अदालतुनि ऐं सिंध ह्यूमन राइट्स कमीशन लाइ 400 मिलियन रुपयनि जी ग्रांट ॾेई रही आहे, जंहिं तहत जेलनि में क़ैदियुनि खे क़ानूनी मदद, घुर्बल सहूलियतूं, चाइल्ड लेबर, वुमेन प्रोटेक्शन, अक़लियती हुकूक ऐं ॿियनि इंसानी हक़नि लाइ फंड ख़र्च कया पिया वञनि। हिन चयो त सिंध जे जेलनि में हिन वक़्तु 20,000 क़ैदियुनि जी गुंजाइश आहे, जॾहिं त क़ैदियुनि जो तइदादु 21,000 आहे। इन सिलसिले में सिंध जे जेलनि में घुर्बल सहूलियतुनि समेत उन्हनि जी गुंजाइश खे वधाइण ते पिणु कमु थी रहियो आहे। हिन चयो त सिंध ह्यूमन राइट्स कमीशन ट्रांसजेंडर्स खे क़ौमी शनाख़्ती कार्ड ठाराए ॾियण में पिणु मदद करे रही आहे। इक़बाल ॾेथो चयो त जुड़वाला वाक़िए बाद IG सिंध चीफ सेक्रेटरी सिंध सूबे में मज़हबी हम आहंगीअ खे हथी वठण लाइ टास्क फोर्स क़ाइमु कई आहे। ज़िलई सतह ते कमेटियूं जोड़ियूं वयूं आहिनि। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारे जो चयो त असां अक़लियती डेस्क ऐं अमन कमेटियूं तरतीब ॾिनियूं आहिनि, जंहिं तहत अक़लियती, मज़हबी ऐं क़बाइली तकरारनि खे हल कयो थो वञे। हिन चयो त हैदराबाद में मज़हब जी हुरमत बाबति वाक़िया रुनमा थिया आहिनि। गॾिजाणीअ में सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम GCO नूर मोहम्मद बजीर, लेखक मसरूर जमाल, काशिफ बजीर, वाहिद संग्रासी, औरत काउंसिल ज़मरत भट्टी, लीगल एड जे नुमाइंदे ज़ाहिद अली, डिप्टी डायरेक्टर वुमेन डेवलपमेंट आशिक़ कलोड़ो, वुमेन चैम्बर्स ऑफ कॉमर्स जे मेंबर शाहिदा इकराम, मारवी आवान अमरीन मस्तोई ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त कमेटीअ में साॻिया मेंबर न हुजण घुरिजनि। दारुल अमान सेफ हाउस ते ध्यानु ॾिनो वञे, जॾहिं त क़ब्रिस्ताननि ऐं शमान घाटनि तां पिणु कब्ज़ा हटाया वञनि। इजलास में डिप्टी कमिश्नर हैदराबाद तारिक कुरैशी ऐं डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद ख़ान धर्मूमिल पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।